क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 2 लेसन 11 एक्सरसाइज नंबर 2.3 मश्क बदाई ट्रे पार्ट 2 जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में के भली कार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 2.3 जो पहिरियों नंबर क्वेश्चन हल करे आया हुआसीं। हिन लेक्चर में असां ॿियो नंबर क्वेश्चन सॉल्व कंदासीं। ॿियो नंबर क्वेश्चन असां वटि आहे फाइंड द लॉगरिथम्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स। हेठनि अददनि जो लॉगरिथम फाइंड आउट करियो। बारो जेकॾहिं मां अव्हांखे चवां त अव्हां लॉगरिथम फाइंड आउट करणु सिखी आया आहियो त इहा ॻाल्हि ग़लति न हूंदी, छाकाणि त असां पोएं सबक में कैरेक्टरिस्टिक एंड मेंटिसा फाइंड आउट करणु सिखी आया आहियूं। त लॉगरिथम फाइंड आउट करण जे लाइ जस्ट पोएं सबक में जस्ट हिकिड़े स्टेप जो इज़ाफ़ो थींदो। हाणे असां छा कंदा आहियूं त लॉगरिथम फाइंड आउट करण जे लाइ कैरेक्टरिस्टिक एंड मेंटिसा खे ऐड करे छॾींदा आहियूं ऐं इहे शयूं ॿई पोइ जे असां सिखी आया आहियूं त हिकिड़े स्टेप जो वाधारो थींदो जंहिंजे अंदरि असां कैरेक्टरिस्टिक ऐं मेंटिसा खे ऐड करे छॾींदासीं, पोइ असांजो उहो लॉगरिथम थी वेंदो। हाणे असां पहिरियों नंबर पार्ट सॉल्व कंदासीं। पहिरियों नंबर पार्ट असां वटि आहे 9। हाणे असां सभु खां अवल कैरेक्टरिस्टिक फाइंड आउट कंदासीं। हिते लिखंदासीं कैरेक्टरिस्टिक। हाणे कैरेक्टरिस्टिक फाइंड आउट करण जे लाइ असां छा कंदासीं त 9 खे साइंटिफिक नोटेशन में लिखंदासीं। त पोइ इहो कीअं थी वेंदो? इहो थी वेंदो त 9 इज़ इक्वल टू 9.0 इंटू 10 पावर 0। हाणे बेस जे मथां जेको पावर हूंदो आहे उहो असांजो कैरेक्टरिस्टिक थी वेंदो आहे। त पोइ हिते कैरेक्टरिस्टिक छा थी वेंदो? हाणे इहो थी वेंदो 0। लिखंदासीं कैरेक्टरिस्टिक इज़ 0। बारो तव्हां कैरेक्टरिस्टिक 0 किथे लिखंदो? उहो हिते हिन साइड ते लिखिजो, ठीकु आहे। असां वटि स्पेस घटि आहे उनजे करे ईअं था कयूं। हाणे बी में असां छा कंदासीं? मेंटिसा विझंदासीं। हिते लिखंदासीं मेंटिसा। मेंटिसा फाइंड आउट करण जो पहिरियों नंबर स्टेप कहिड़ो आहे असां वटि? हाणे असां लिखंदासीं हिते नंबर 1 ॾेई इग्नोर द डेसिमल and work on टू टू 4 डिजिट्स। पर बारो हाणे तव्हां चवंदो त हिन सम जे अंदरि त डेसिमल आहे ई कोन, पोइ हाणे कीअं थींदो? बारो ॾिसो, जंहिं नंबर जे अंदरि डेसिमल न आहे हूंदी उहा हुनजे बिल्कुलु राइट साइड हूंदी आहे, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे जेको 9 आहे छाजे बराबरि थी सघे थो? इहो थींदो 9 इज़ इक्वल टू 9.0। पोइ जॾहिं असां डेसिमल ख़तमु कंदासीं हीउ नंबर छाजे बराबरि थी वेंदो? हीउ थी वेंदो 90 जे। हाणे इहो असां छो कयो? छाकाणि असांखे मिनिमम 2 जेके आहिनि डिजिट खपंदा आहिनि, या वरी जेकॾहिं तव्हांखे को सिंगल डिजिट वारो अदद जेकॾहिं गिवन हुजे, सपोज़ कयो कि 5 6 7 8 9, असां हुनजे राइट साइड जेको आहे 0 रखी उन्हनि खे 2 डिजिटनि ताईं आणींदासीं। इहो लाज़िम हूंदो आहे। हाणे ॿियो नंबर जेको स्टेप आहे उहो कहिड़ो आहे? उहो आहे त लोकेट रो एंड कॉलम्स। हाणे असां हिते कॉलम्स छो लिखिया? हाणे कॉलम्स मूं उन जे लाइ लिखियो छाकाणि हिते 2 जॻहियुनि ते असांखे कॉलम ॻोल्हणो पवंदो आहे। हिकिड़ो हिन साइड ते कॉलम असां वटि वेंदो आहे, ॿियो असां वटि मीन डिफरेंस जो कॉलम हूंदो आहे। त पोइ हिते असांखे ख़बर कीअं पए त रो काई आहे? हिते असां वटि हिते गिवन अदद छा थी वियो? 90। त 90 यानी ॿाहिरियां जेके 2 डिजिट हूंदा आहिनि, पहिरियां जेके 2 डिजिट हूंदा आहिनि उहे असांखे छाजे बारे में ॿुधाईंदा आहिनि? रो जे बारे में। त हिते रो काई थी? उहा थी 90। किथे आहे? उहो ही रो आहे असांजी। ॾिसो ही 90 असांजी रो थी वई, ठीकु आहे। पोइ हिते असां छा लिखंदासीं? रो इज़ 90। पोइ हिते कम आणींदासीं त कॉलम असांजो काउं थी वियो। जेकॾहिं असां वटि गिवन सम जे अंदरि 3 जेके आहिनि डिजिट न आहिनि ऐं जो 3 डिजिट न आहे, त पोइ असां छा कंदासीं? हुते उनखे असां 0 कंसिडर कंदासीं। पोइ असांजो कॉलम जेको आहे उहो थींदो 0। त पोइ हिते असां लिखंदासीं कॉलम इज़ 0। हाणे 0 कॉलम आहे किथे लॉगरिथम जी टेबल जे अंदरि? तव्हां बिल्कुलु मथां वञी ॾिसो, जिते लिखियलु हूंदो आहे नंबर आहिनि जेके कॉलमनि जा, पहिरियों कॉलम उहो आहे 0। त 0 कॉलम हिन जो ई आहे, ठीकु आहे। हुनखां पोइ 1 2 3 9 ताईं आहिनि। हिन साइड जी ॻाल्हि पियो करियां, ठीकु आहे। त पोइ असां 0 कॉलम कहिड़ो थी वियो? ही। ऐं मीन डिफरेंस वारो कॉलम जेको आहे उहो असांखे किथां ख़बर पवंदी आहे? 4th डिजिट तां। 4th डिजिट असां वटि आहे कोन। अगरि न हुजे असां हुनखे 0 कंसिडर कयूं आहे, पर असां वटि जेको आहे न 0 कॉलम मीन डिफरेंस वारी साइड आहे ई कोन, उन जे करे असां उनखे न खणंदा आहियूं। हा, जेकॾहिं उते बि 0 कॉलम हुजे हा, पोइ बि असां खणी बीह सघियासीं हिते, ठीकु आहे वारो।
हाणे असां टियों नंबर स्टेप खणंदासीं उन में लिखंदासीं त एट दी वैल्यू ऑफ लोकेटेड रो एंड कॉलम। हाणे हिते जेके असांखे उहो हिन रो ऐं कॉलम जे इंटरसेक्शन सां जेका वैल्यू मिली ठीक है उन्हीं के हिन रो मीन डिफरेंस जे कॉलम जे इंटरसेक्शन सां जेका वैल्यू मिलंदी उन्हीं के ऐड कंदासीं। बहरहाल हिते असां वटि मीन डिफरेंस वारो कॉलम आहे ही कोन त जेका सिंगल वैल्यू आहे उहा खणी रखी छॾींदासीं त पोइ उहा वैल्यू केतिरी आहे असां वटि उहा वैल्यू आहे 9542 त हिते लिखंदासीं त 9542। पोइ हाणे हिन जे बिल्कुलु राइट साइड छा कंदासीं डेसिमल ॾेई वेंदासीं यानी ॾहाई ॾेई वेंदासीं पोइ इहो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो 0.9542। हाणे इहो छा थी वियो असांजो इहो असांजो थी वियो मैंटीसा। हाणे लागरथम फाइंड आउट करण जे लाइ असां छा कंदासीं उहो हिन कैरेक्टरिस्टिक खे ऐं मैंटीसा खे ऐड करे छॾींदासीं ठीकु आहे मां लिखी थो वञांसि। पहिरों हाणे छा कंदासीं त 0 प्लस ऐड कंदासीं हुन में छा 0.9542 त पोइ छाजे बराबरि थींदो वरी बि साॻियो थींदो 0.9542। हाणे ईअं सम्झो त लॉग ऑफ 9 इज़ इक्वल टू छा आयो 0.9542 इहो असांजो छा थी वियो इहो थी वियो असांजो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारहों हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि रखिजो त उहे अदद सपोज़ कयो कहिड़ा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इहे जेके आहिनि इन्हनि जो जेको आहे मैंटीसा बि साॻियो हूंदो आहे ऐं इन्हनि जे लॉगरिथम जी वैल्यू बि साॻी हूंदी आहे छाकाणि त कैरेक्टरिस्टिक जी जेका वैल्यू आहे 0 त पोइ मैंटीसा ऐं जॾहिं कैरेक्टरिस्टिक खे ऐड कंदासीं छा मैंटीसा ते को फ़र्क़ु पवंदो न छाकाणि त उहो टर्म जेको हिते ऐड पियो थिए न उन जी वैल्यू आहे 0। अहिड़े तरीक़े सां इहे शयूं तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणियूं आहिनि। हाणे ॾिसो न उहे साॻियूं शयूं हुयूं जस्ट हिकिड़ो ई जेको स्टेप आहे उहो हिन में वधीक थियो आहे। ॿारहों ॿियो नंबर पार्ट तव्हां पंहिंजो पाण कजो। हाणे असां टियों नंबर पार्ट आहे 29.592। सभ खां पहिरियां असां हिते कैरेक्टरिस्टिक फाइंड आउट कंदासीं लिखंदासीं त ए जेको पहिरियों पार्ट अथसि उहो अथसि कैरेक्टरिस्टिक। हाणे असां गिवन जेको आहे नंबर आहे 29.592 जॾहिं असां हुनखे साइंटिफिक नोटेशन में लिखंदासीं छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो 2.9592। हाणे हीअ जेका ॾहाई आहे घणा डेसिमल प्लेसिस जेको आहे त उहा शिफ्ट थी आहे उहा 1 कहिड़ी साइड लेफ्ट साइड त पोइ हिते पावर घणो थी वेंदो बेस जे मथां लिखंदासीं इंटू 10 पावर 1। हाणे हिते असां वटि कैरेक्टरिस्टिक घणो थी वियो 1। हाणे हिते असां वटि जेको 10 जे मथां पावर हूंदो आहे न बेस जे मथां उहो असांजो कैरेक्टरिस्टिक थी वेंदो आहे त असां वटि कैरेक्टरिस्टिक घणो थी वियो 1 पोइ असां हिते लिखी था वञूं। हाणे बी में असां मैंटीसा फाइंड आउट कंदासीं। सभ खां अवल असां लिखंदासीं त इग्नोर द डेसिमल एंड वर्क ऑन 2 to 4 डिजिट्स। हाणे हिते असां वटि जेको नंबर गिवन आहे त उन जे उहो कीअं आहे उहो असां वटि आहे त 29.592 हिन जे अंदरि घणा डिजिट आहिनि 5 त असां जॾहिं हिन में ॾहाई ख़तमु कंदासीं ऐं पोइ असां हिन जा जस्ट पहिरियां वारा जेके आहिनि 4 डिजिट खणंदासीं। असां घटि में घटि 2 डिजिट खणंदा आहियूं ऐं वधि खां वधि 4 पर हिन जे अंदरि 5 आहिनि जेकर 5 खां वधीक हूंदा 12। हाणे असां वटि जेको गिवन नंबर आहे उहो आहे त 29.592। हाणे हिन जे अंदरि घणा डिजिट आहिनि हिन जे अंदरि आहिनि 5 डिजिट पोइ असां घणा खणंदासीं 4। जॾहिं चइनि खां वधीक केतिरा बि हूंदा त पोइ असां 4 खणंदासीं। अगरि हिकु डिजिट हूंदो त पोइ असां 2 खणंदासीं 3 हूंदा त पोइ 3 सही आहिनि 4 आहिनि त पोइ 4 ओके आहे ठीकु आहे। त पोइ हिते असां ॾहाई ख़तमु कंदासीं ऐं पहिरियां जेके 4 डिजिट आहिनि उहे खणंदासीं पोइ इहो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त जेके पहिरियां 4 डिजिट अथसि 2959 यानी 2959। हाणे अॻियों जेको स्टेप आहे उहो असां वटि आहे त लोकेट रो एंड कॉलम्स। जीअं त हाणे असांखे ख़बर आहे त पहिरियां जेके 2 डिजिट हूंदा उहे असांखे रो जे बारे में ॿुधाइनि पिया ऐं जेको 3 नंबर डिजिट आहे उहो असांखे कॉलम जे बारे में ॿुधाए थो। हीअ असांजो कॉलम थींदो 5
ऐं जेको चोथों नंबर डिजिट आहे उहो असांखे मेन डिफरेंस जे कॉलम जे बारे में ॿुधाए थो। 12 त पोइ असां लिखंदासीं त रो इज़ 29। हाणे हीअ असांजी जेका आहे न उहा रो थी वई, ठीकु आहे। ऐं असां वटि हिते छा कॉलम काउंट थींदो 5, त लिखंदासीं कॉलम इज़ 5, कॉलम इज़ 5, त हिते असां वटि कॉलम थींदो 5। हाणे चोथों नंबर डिजिट आहे 9, त लिखंदासीं मीन डिफरेंस कॉलम इज़ मीन डिफरेंस कॉलम इज़ 9। हाणे ही असां वटि मीन डिफरेंस जो कॉलम थी वियो अहिड़े तरीक़े सां। वारो हींअर असां वटि 3 नंबर स्टेप थी वेंदो, त एड द लोकेटेड वैल्यू ऑफ रो एंड कॉलम्स। हाणे हिन में इहा ॻाल्हि पियो करे त जेका कॉलम ऐं जेका रो ऐं कॉलम जे इंटरसेक्शन सां जेका असांखे वैल्यू मिले हिकिड़ी उहा, ऐं ॿी जेका वैल्यू आहे असां वटि रो ऐं मीन डिफरेंस जे कॉलम जे इंटरसेक्शन सां मिले, उन ॿिन्ही खे एड करिणो आहे, ठीकु आहे। कॉलम्स मां मुराद आहे 2 कॉलम, हिकिड़ो कहिड़ो कॉलम, ही वारो कॉलम, ॿियो ही। त पोइ असांखे जेका आहे रो ऐं कॉलम जे इंटरसेक्शन सां जेका वैल्यू मिली उहा कहिड़ी आहे, उहा असां वटि आहे 4698। 4698। ॿी जेका असांखे वैल्यू मिली रो ऐं मीन डिफरेंस जे कॉलम जे इंटरसेक्शन सां उहा घणी आहे, ॿी जेका असांखे वैल्यू मिली रो ऐं कॉलम जे इंटरसेक्शन सां उहा घणी आहे, उहा आहे 13। त पोइ असां हिनमें लिखंदासीं +13। पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 4711। पोइ असांखे जेको हिते जवाबु मिलियो 4711, बिल्कुलु हिन जो हिते राइट साइड छा कंदासीं, डेसिमल रखी वेंदासीं। पोइ असांजो इहो छा थी वेंदो, मेंटिसा, ठीकु आहे। पोइ हिते असां छा कंदासीं, हिते डेसिमल रखियोसीं, पोइ इहो असांजो छा थी वियो, मेंटिसा। हाणे असां जेको आहे अॻे स्टेप में छा कंदासीं त एड द वैल्यू ऑफ कैरेक्टरिस्टिक एंड मेंटिसा। उहा वैल्यू घणी आहे, असां वटि जेका आहे कैरेक्टरिस्टिक जी वैल्यू आहे 1 प्लस, ऐं असां वटि मेंटिसा जी वैल्यू घणी आहे, असां वटि मेंटिसा जी वैल्यू आहे त 0.4711 या वरी 0.4711 लिखंदासीं त 0.4711। पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 1.4711। त इहा छा थी, इहा थी असां वटि log 29.592 जी वैल्यू। त पोइ असां लिखंदासीं त log एंड में जेको आंसर असांजो आयो लिखंदासीं log 29592, यानी 29.592 जी जेका वैल्यू आई उहा असां घणी आई 1.4711। बारो जॾहिं असां 1 प्लस 0.4711 खे जोड़ंदासीं, इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त 1.4711, ठीकु आहे। पोइ इहा छा थी असां वटि log 29.592 जी वैल्यू थी वई। त पोइ असां हाणे छा लिखंदासीं, आख़िर में लिखंदासीं त log 29.592 बराबरि छाजे थी विया 1.4711। इहो असांजो छा थी वियो, आंसर। हाणे ॾिसो त मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो हो त ॾिसो हिते छा आहे इंटीग्रल पार्ट 1, ॾिसो 1 छा थियो, ही कैरेक्टरिस्टिक थी वियसि। त हीउ जेको डेसिमल फ्रैक्शन वारो पार्ट छा आहे, उहो आहे मेंटिसा। ॾिसो तव्हां वटि ही छा थी वियो, मेंटिसा। हाणे तव्हां छा कंदो त अञा जेकर तव्हांखे पक नथी थिए त तव्हां कैलकुलेटर खणो, त पोइ log खे क्लिक करे पोइ 29.592 खे जॾहिं लिखी करे बराबरि जी साइन ईंदो, पोइ तव्हांखे हीअ वैल्यू मिली वेंदी। बारो अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अलविदा।